घुटकी मामा खे ख़बर ॾींदा हलूं त घुटकी प्रेस क्लब घुटकी में सिंधी ॿोली जे नामियारे शाइर कलम निगार ऐं सहाफ़ी सैयद अमीर बुखारी जी 81 सालगिरह जी तक़रीब मुनक़द कई वई है, जंहिंमें बालक अदबी फोरम सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हई भुट्टो, प्रेस क्लब घुटकी जे सदर नियाज़ चन्ना, नायब सदर आज़ाद महर, यूनस भुट्टो, साईं ॾिनो अब्बासी, इलाही बख़्श सुमरो, शाहिद चन्नो ऐं ॿियनि गॾिजी करे केक काटियो। इन मौक़े ते अॻवान सालगिरह जी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सैयद अमीर बुखारी सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर सां गॾु बेबाक कालम निगाह ऐं सहाफ़ी, जंहिं जूं सिंधी अदीब ऐं सक़ाफ़ती दुनिया में कयल ख़िदमतनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हिन हक़ ऐं सच जी वाट वठंदे हमेशह लाइ अमर थी वियो। हिन चयो त अमीर बुखारी ज़ालिम ऐं ॾाढ ख़िलाफ़ कालम लिखी पाण खे सहाफ़ती ऐं अदीब दुनिया में मञरायो। इन जी शाइरी में मोहब्बत, अमन, इंसानियत ऐं भाईचारे जो फ़लसफ़ो समायल आहे। सिंधड़ी जे अमीर बुखारी सिंधी शाइरी करण खां अलावा उर्दू ॿोली में भी काफ़ी शाइरियूं कयूं आहिनि। आख़िर में हिन मुतालबो कंदे हुकूमत खां घुर कई है त सैयद अमीर बुखारी जा अणछपियल किताब फौरी तौर ते छापिया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।